पीपी सखर हाउस अगवान सैयद जाहिद शाह बुखारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, मरकजी अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह, सूबाई वजीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख, सिंध हुकूमत के तर्जुमान मेयर सखर अरसलान इस्लाम शेख बी क़यादत के अपील कई है त मुंहिंजे खिलाफ कूड़ा केस दाख़िल कराइण जो नोटिस वठंदे कूड़ा केस दाख़िल कराईंदड़नि खिलाफ कानूनी कार्रवाई कराए पीपी जी आले खे इंसाफ़ ॾियारियो वञे। सखर जे लेबर कॉलोनी पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जाहिद शाह ॿुधायो त लेबर कॉलोनी में रहंदड़ पीपी दुश्मन नासिर संदसि खिलाफ साइट एरिया थाणे जे पुलिस सां मिली भगत करे 4 केस दाख़िल कराया, जिन मां 2 केस ख़ारिज थी विया आहिनि ऐं बाक़ी ॿिया बि इंशाअल्लाह कूड़ा साबित थींदा। जाहिद शाह बुखारी जो वधीक चवण हो त लेबर कॉलोनी जे फ्लैटनि ते नाजाइज़ कब्ज़ा कंदड़ माफ़िया खेसि इंतकाम जो निशानो बणाए पई, जॾहिं त पीपी वर्कर जी हैसियत में अवामी ख़िदमत करे पार्टी जे वोट बैंक खे मज़बूत कयां पियो, पर इहो कमु मुखालफ़नि खां बर्दाश्त न पियो थिए, जंहिं करे मूंखे कूड़नि केसनि में फासायो पियो वञे। पीपी डी मर्कज़ ऐं मक़ामी क़यादत खे अपील थो कयां त सपोर्ट कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची